नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कर नालो इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त कंहिंजो बि नालो ECL में शामिल करण अदालत जो कमु नाहे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदा हूं। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह दरख़्वास्त जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अहम खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त कंहिंजो बि नालो ECL में शामिल करण अदालत जो कमु नाहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त कंहिंजो बि नालो ECL में शामिल करण अदालत जो कमु आहे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदा रहूं। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त कंहिंजो बि नालो ECL में शामिल करण अदालत जो कमु नाहे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदा हलूं। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त कंहिंजो बि नालो ECL में शामिल करण अदालत जो कमु नाहे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदा हलूं। ECL में नालो विझण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। नाज़रीन इहा अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे चीफ जज राणा शमीम जो नालो ECL में शामिल करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी जोगी हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे।